झंपीर वेझो बरसात सबब रेलवे ट्रैक मुतासिर थियण बाद मिलत एक्सप्रेस के बांदी रेलवे स्टेशन ते बीहारियो वियो आहे। स्टेशन ते सहूलतूं न हुजण सबब गुज़िरियल 3 कलाकनि खां मुसाफ़िर सख़्त परेशानी के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। दावत इस्लामी पारां थधे पाणी जी कैंप लगाई वई आहे, जॾहिं त शहरियुनि खे अपील कई वई आहे त मुसाफ़िर ऐं नंढनि ॿारनि खे खीर ऐं खाधो ॾियण लाइ मदद कई वञे। जंहिंखां पोइ शहरी ट्रेन मुसाफ़िरनि जी मदद करे रहिया आहिनि। सहूलतूं न हुजण सबब मुसाफ़िर बुख ऐं उन ते बेहाल थी विया आहिनि। जॾहिं त स्टेशन मास्टर मौक़ुफ़ ॾींदे चयो आहे त झंपीर वेझो मुतासिर थियल रेलवे ट्रैक खे बहाल कयो वियो आहे। सभिनी स्टेशननि ते रेलगाॾियूं बीठल आहिनि, जॾहिं त हिकु गाॾी रवानो कयो पई वञे।